वालेकुम सलाम। यार मवाली मां साहब किथे आया? मां तो पाण ज़रे घटि तो जहिड़ो आहियां। फ़र्क़ु इहो आहे त मां थोरो उतल पोतल आहियां ऐं तूं थोरो छेगरो। अरे वाह, मुझो भाव है ना, भोला तो जाने, वनो ऑफिसर थी, वनो ऑफिसर। हाँ। छा मवाली तुंहिंजो भाउ ऑफिसर बि आहे? बाबा, वनो ऑफिसर मोला तो जाने। पर पोइ बि तूं हे पाठा मेड़ींदो तो वते? यार करे कमाल तो तू। अरे बाबा ये मोटी रसिया, ओ भावा, कई थी न शादी। बाबा तनी तो के खबर नथी पवे। यार सही तो चई, तो जणन मिड़ई मवाली मुड़सन सां इहो आज़ार हूंदो आहे। पर यार शादीअ जी ख़बर ख़ुदा खे तलाए कॾहिं थींदी बि अलाए न। पर मां नौकरीअ जे लाइ इंटरव्यू ॾाढा ॾिना अथमि यार। अरे बाबा इंटरव्यू ॾिना थी न मवाली जे हथ में। विसुर सुकून आहे मवाली यार, पर ॻाल्हियूं हाँ बेटा, हेलो काते? हाँ हाँ, बाग में तुझे इंतजार हो गया। एतिरी देर रक्षे वारे बाग जे ॿाहिरि लाथो, परे छेड़े खां बंदि आई आहियां। थोड़ी देर करी आ न, हाँ अचे हथन में पवे आ। छा वाकई तूं मूंसां एतिरो प्यार कंदो आहीं? ॿुधो न थई त इंतज़ार मौत बराबर हूंदो आहे। ऐं मां छा ॿुधायां तोखे त केतिरो कुर्ब आहे मुंहिंजो तोसां। थकी पई हूंदी आहे, हल त कॉफ़ी पीआरियां। कॉफ़ी न, मां मानी खाईंदसि। हुकुम आहे सर तुंहिंजी, मानी थो कराए। शॉपिंग कराईंदो मैं वारी काने जीअं हक अल्लाह, हक अल्लाह, हक। उन्हनि सभिनी कूड़ ॻाल्हाईंदड़नि लाइ ख़राबी आहे जेके दुनिया में तमाशो लॻाई वेठा आहिनि। हे आदम जी औलाद, ॾिजो उन रब खां जंहिंजी ज़मीन ऐं आसमान में बादशाही आहे। रहंदो नालो रब जो, बाक़ी सब फना थी वेंदो, सब कुछ फना। फ़क़ीर साईं, अॼु घणनि ॾींहंनि खां पोइ ज़ाहिर थिया आहियो, किथे हुयो एतिरो वक़्तु? पंहिंजे मालिक साईं जे ड्यूटीअ में हुअसि बाबा। कंहिंजा मुरीद आहियो? पंहिंजे साईं जा। पोइ बि फ़क़ीर साईं को ज़ाहिरी मुर्शिद त हूंदो न तव्हांजो? मुर्शिद अॼोके दौर में न उहे मुरीद रहिया आहिनि ऐं न ई वरी उहे मुर्शिद। मुरीद वटि लालच आहे त उनखे मुर्शिद बि साॻी सोच वारो थो मिले। सही था चओ फ़क़ीर साईं। हिकिड़ो सवाल पुछां फ़क़ीर साईं? पुछ बाबा। फ़क़ीर साईं, अॼुकल्ह उहो कहिड़ो इंसान आहे जेको बग़ैर लालच जे आहे? बंदो खुदि ख़ुदा जी इबादत बि त लालच में थो करे न। सही आहे, बिल्कुल सच। इंसान नमाज बि लालच जे करे थो पढ़े। हाँ, इन लालच में अची नमाज थो पढ़े त हुनखे जन्नत मिलंदी। हाँ,
फ़क़ीर साईं पोइ इन जो को जवाब? आहे, बिल्कुलु आहे बच्चा। हिन दुनिया जी अक्सरियत इंसाननि जी अक्सरियत ख़ार ख़राब छो आहे? कूड़, ठगी, धोखेबाज़ी, रिश्वतखोरी, ज़ना, शराबखोरी, व्याज, ये बुराइयूं छो आहिनि? इन जे करे त असां सच खे छॾे कूड़ जो पासो वरितो आहे। हा, कूड़। सच छा आहे? छा आहे सच? अल्लाह जो कलाम सच्चा। मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक सच्चा। पर असां बिनी खां कोहे दूर आहियूं बाबा। फ़क़ीर साईं, क़ुरान पाक तो वरी भी अरबी कलाम आहे, पर शाह साईं जो रिसालो तो सिंधी ॿोलीअ में आहे, पंहिंजी ॿोलीअ में। माण्हू चवनि था त पोइ बि ॾुखियो आहे, ईअं छो? इहा ई त दुश्मन जी साज़िश आहे। ऐं सालनि खां असां इन ॻाल्हि खे नहियूं सम्झी सघिया। चवनि था क़ुरान अरबीअ में पढ़ो सवाब मिलंदो। अखियुनि ते सवाब खां को इनकार कोन्हे, पर माना सां पढ़ो। माना सां पढ़ंदऊ, समझंदऊ, अमल कंदऊ। अमल कंदऊ त रब जा फर्मा बरदार बंदा थींदऊ। पर असां त पंहिंजे पीउ माउ जा फर्मा बरदार ई न आहियूं, त रब जा किथां थींदासीं? हाय हाय। बाक़ी रही ॻाल्हि लतीफ़ साईं जे रसाले जी, त मां उन्हनि नौजवाननि खां पुछंदुसि जेके फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, अंग्रेजी ऐं ॿिया अलाए कहिड़ा कहिड़ा इल्म था पढ़नि, जेके पंहिंजी मादरी ज़बान में न आहिनि, सम्झनि था उन्हनि खे। लतीफ़ साईं जो रसालो न, जेको पंहिंजी मिठड़ी प्यारी सिंधी ॿोलीअ में आहे। बाबा कुझु सम्झ में अचई थो? अचई थी का ॻाल्हि ज़हन में? इन करे तो उन में लालच आहे। हा, जेकॾहिं इल्म ॿिया पढ़नि था त उन मां डिग्री मिलंदी, नौकरी मिलंदी। ऐं लतीफ़ साईं जे रसाले मां उनखे पढ़ण सां न डिग्री मिलंदी, न नौकरी मिलंदी, सिधो रस्तो मिलंदो, डस मिलंदो, जिंदगी गुज़ारण जो कस मिलंदो। पर असांखे उनजी त परवाह ई कोन्हे। न, असांखे त पैसो खपे, पैसो। अॼु बि जेकॾहिं इहो ऐलान थिए, त भिटाई साहब जे रसाले खे यादि करण सां, पढ़ण सां तव्हांखे डिग्री मिलंदी, नौकरी मिलंदी। मां दावा सां चवां थो, असांजे नौजवाननि जी अक्सरियत भिटाई साहब जे रसाले जी हाफ़िज़ थी वेंदी। लालच, हा, लालच। फ़क़ीर साईं, मतलब इहा तो उहा ई ॻाल्हि बीठी न, त अॼुकल्ह जो इंसान लालच खां सवाइ कुझु बि नथो करे। सही आहे, पर बच्चा जिन कोशिश कई उन्हनि हासिल कयो, जिन रब खे ॻोल्हियो उन्हनि खे मिलियो। कीअं मिलियो? छा उन पंहिंजे कलाम पाक में इहो न चयो आहे त मां तव्हांजे साह जे रगुनि खां बि तव्हांखे वेझो आहियां? हा, ऐं लतीफ़ साईं त वरी सिधो गस ॾसियो आहे, आसान करे ॿुधायो आहे। आसान करे ॿुधायो आहे? कीअं? लतीफ़ साईं चयो, नामुरादी निझरे पेही पसल्लाह। पर जेकॾहिं अल्लाह खे पसणो अथई, ॾिसणो अथई, त नामुराद थी वञ। नामुराद? हा, नामुराद।
संदस तलब खां सवाइ उन जी तलब खां सवाइ ॿी का लालच न रखेसि। चवेसि बस मूंखे तूं घुर्जे, तूं ही तूं, तूं ही तूं, तूं ही तूं। ना मुरादी निजरे बेही पसल्ला, सिधी रबानी राह इहो त कोई सिधो आहे। सिधी रबानी राह मुरादुनि खणी मख्फी कई। असां जेके लालचूं खणी था वञूं, जेको मतिलब खणी था वञूं, हू सम्झे थो, हू ॼाणे थो त ही लालची आहे, मतलबी आहे, तॾहिं हुन पंहिंजो पाण खे मख्फी कयो आहे, लिकायो आहे। पर बच्चा कामयाब उहे आशिक थींदा आहिनि जिन वटि लालच नाहे हूंदी। मंज़िल उन्हनि खे मिलंदी आहे जिन वटि ख़ुलूस हूंदो आहे। हा, छो त दुनिया फानी आहे। हर को ॼाणे थो त दुनिया फानी आहे, पर पोइ बि लालच खे, हिर्स खे, कूड़ खे चुटियो पियो आहे। छॾे ॾियो कूड़ खे, छो त हर बुराई जी पाड़ इन कूड़ में आहे। हा, हर बुराई जी पाड़ कूड़ में। कूड़ खे छॾींदो उजरा थी पवंदो। सच जे पाणीअ सां पंहिंजे मेरे मन खे उजरो कयो, छो त दुनिया फानी आहे। दुनिया मुसाफ़िर खानो आहे। मुसाफ़िर खानो। दुनिया मुसाफिर खानो यार, ये दुनिया मुसाफिर खानो यार, जोगिन जो गुजरानो यार, जोगिन जो गुजरानो यार। तालिब वेगन तैयार लगी पई आहे। सभु सां पताऊं हे अलाए काॾे थो वञे। हाँ, वाह वाह वाह। होॾे वेगन तैयार लगी पई आहे, संगत सॼी रेडी लगी पई आहे, तूं वरी हिते बीठो ई। यार मां कोन हलंदुसि हिननि जलसनि वलसनि में हाणे, तूं पाण वञ। अरे बाबा चई छा थो, पाण वारो दिलि घुरियो लीटर थो अचे, उन सां गॾु सेल्फी कढाइणी आहे। असुल अहिड़ा त हियां पाण नारायण जो बस करे वे। सॼी उमिरि इहो ई कमु कयो अथई न, पोइ छा मिलियो अथई हिन वक़्त ताईं? अरे बाबा वञ वञ, तूं ई वञ, मां कोन हलंदुसि। अरे बाबा चई छा थो, वोट त हुई पंहिंजी मर्ज़ी ते ॾींदासीं न। यार मां तो वांगुरु एॾो नक जो पको न आहियां, तूं पाण ई वञ। सॼी उमिरि इहो कमु कयो अथव त बि रोड कशींदो थो वते न। हा साईं, मां रोड थो कछा, तूं हिते कहिड़ा जहाज थो ठाही। बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं नौकिरीअ जे लाइ परेशान आहे न। हलूं था सिधो पंहिंजे लीडर खे वञी था पेर पकड़ियोसि। नौकिरी न, कहिड़ो मसइलो आहे, खामखा तूं दिलि शिकस्त थो थियो आहे। यार तूं पंहिंजे लाइ नौकिरी वञी वठि, तोखे ई नौकिरी मिली न त बि गंज थियो। ऐं ॿियो त तोखे ॿुधाईंदो हलां त मां दिलि शिकस्तो न आहियां, छो त अॻ में मां लतीफ़ साईं जी इहा सिट ईअं ई पढ़ी वेंदो हुयुसि, पर हाणे पुर उमीद थी पढ़ंदो आहियां। लतीफ़ साईं चयो न त आसर मलाहे सॼण बाजींदड़ घणो। मूंखे पक आहे त मूंखे नौकिरी ज़रूरु मिलंदी। ओबा इन्हनि उमेदुनि जे आसरे धप करे वेंदे। अलाह खगड़ खुरकड़ था थो ॾिसे, छा हालत कई अथई। गेराबाद ज़मीन जहिड़ो मोह थियो थी। मूंखे ॾिस, चश्मो काटल जा कड़काट करे, कॾहिं हिन लीडर जे पोयूं, कॾहिं हुन लीडर जे पोयूं। एलाद तो कंहिं माण्हू अॻ में ई थोड़ा आहिनि, सम्झो थो कर ॻाल्हि खे। तो सही चयो, हिन में को बि शक न आहे त लीडर खां वधीक चमचा ई चमकंदा आहिनि। मूं ॾिठो आहे सदाई। ख़ैर तूं वञ, माना तूं न नौकिरी बि वठ पंहिंजे लाइ, ऐं पंहिंजे लीडरनि सां सेल्फियूं कढाए फेसबुक ते बि लिख, ऐं सुबुह जो लिखजांइ त भाइरनि जहिड़ो दोस्त। काॾे थी वञी?
न वञ तकड़ी मूंखे छॾे बाबा वे कचहरी कयूं को दिल सां मिलायूं भॻी थिए नी बसि घर देर पई थिए ॿिए दफ़े मां तमामु जल्द तोसां मिलण ईंदसि घर खे छॾ डंड में हली आ वे घर छा वञी कंदी ॿुधाए कॾहिं मिलंदी पक केरु तूं ओ हलो सलीम 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 बस हिकिड़ी अकल सां ई भॼी वियो एतिरी हुयसि तोसां मोहबत जी हा हिन जी मूंसां ॾाढी मोहबत आई धोड़ मोहबत अथसि जेकॾहिं मोहबत हुजे सां न तुंहिंजे सॾ ते मोटी अचे हा तुंहिंजे मथां जान बि क़ुर्बान करे छॾे हा चरी छोकिरी अॼुकल्ह जा ही छोकिरा हिननि खे थोरो खिली निहार न त ही पंहिंजी दिलि हारे था वेहनि हिननि वात पटियुनि रुगो टीवियुनि ऐं ड्रामनि में इश्क ॾिठो आहे आम ज़िंदगीअ में छोकिरीअ जी मुर्क हिननि जे लाइ सिर्फ़ु ऑक्सीजन बराबरि आहे ऐं ॿियो त हे जंहिंखे तूं शाहरुख ख़ान सम्झे थी न हे जेकॾहिं विग घर रखी अचे त हिन में अनवर मुगेरीअ में को फ़र्क़ु कोन्हे सवन में मुश्किल सां को हिते हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं वटि सची मोहबत हूंदी बाक़ी सभु अहिड़ा आहिनि तो वारे हिन आशिक़ जहिड़ा तव्हां केरु आहियो हिते छा कंदा हो मां अक्सर तव्हांखे हिते ई ॾिसंदी आहियां मां हिन मुल्क जे हज़ारे लखे नौजवाननि वांगुरु बेरोज़गार आहियां कुझु बि न कंदो आहियां सोचींदो आहियां बसि छो त हिन मुल्क में अञा ताईं सोचण ते का बि टैक्स न आहे लॻाई वई मस्त हूं असां पंहिंजी मस्तीअ में छा वञे असांजो ज़माने सां सिर लॻे पंहिंजो मैखाने सां है सिर लॻे पंहिंजो मैखाने सां अरे वाह साजुर जो तो चयो त मुंहिंजी शादी नाहे थियल पोइ हीअ भला भटारी सूरतीअ मां निकिती आया यार मवाली ग़लति न सम्झ हीअ मुंहिंजी न कंहिं ॿिए जी दोस्त आहे ऐं उहो हिनखे हिते छॾे पार्क में भॼी वियो आहे अरे बाबा अॼुकल्ह आशिक़नि जी त ख़बर ई कोन थी पए हींअर गुलाली ॾेखारनि त असल काव वांगुरु कड़काट कंदा था वठनि अरे बाबा ही पुराणो दौर लैला मजनू वारो तो रहिया जो केॾा बि हुन जे मथां ज़ुल्म करे पोइ बि धार न थींदई बाबा ए असीसी दौर तो हलई यार मां हिनखे घणो ई सम्झायो आहे हाणे तूं कोशिशि कर मूंतां तुंहिंजी दुआ सॻे में अची वञे दुआ खपे तुंहिंजी अहिड़ो मां हलाए थो सॻे में आणियासि जो ज़िंदगीअ भर छुटी ॿुधो ओ भटारी तोरो सुरीदा तो किथे चाचे वली मामा जो त पुट न आई अरे भैया ये माचाणी निकरी भैया अरे बुझो तोखे कीअं ख़बर है भाई तव्हांजो घर असांजे घर खां 2 घर परते आहे साॻी गली में हाणे तोखे सुञातम तूं यो मासी कोड़ीअ जी थी त नहीं हा हा ओ बुध तोखे कुछ शर्म हया नथो थे अरे हिन दौर में माण्हू पंहिंजी खलल करण में पूरा आहिनि ऐं तूं ग़रीब जी धी वते थी इहे इश्क जा फॾे वारा कम कंदी आहे सो बि अहिड़नि माण्हुनि सां जीअं यार ॿुधाए थो लॻे छॾे भॼी वियो इश्क करणो थी न असां जहिड़े जवाननि सां करे ॼाणे हीअं जिते बीठासीं न हीअं बीठा रहंदासीं हीअं निंड कईसीं त निंड पिया ई हूंदासीं भले तूफ़ान अचनि ज़िलज़िला अचनि कारो तूफ़ान अचे पर हीअं टिक थी बीठा हूंदासीं हा मवाली तूं सही थो चवीं आहे त गुरबत में ॾाढी बीमारी पर इन माण्हूअ खे छॾींदुसि न
मूंखे ॾेखारजांइ मौला तो ॼाणे जिथे आयो न हीअं कुटींदो मवाली तू पाण खे त संभाल पाण ई किरी थो पवे उनखे तू वरी तू शाकी हणंदे ते थोरी तू पाण खे टेक त संभाल बि ॾे न हुनखे बि संभाल वेंदुमि तोखे बि संभाल वेंदुमि हुनजी कॉल आई थी हाँ हेलो तोखे शर्म ना आयो हाँ तू हिक रड़ ते मूंखे अकेलो छॾे भॼी वएं भाड़ी हेरे कर अरे लूसी अरे जड़ी तोखे शादी करण जी हिम्मत बि न आहे अरे त तूं परायूं न्याणियूं छाजे लाइ थो ख़राब करी वरी असांजे माइटियाणीअ सां फोन ते ॻाल्हाईंदो अरे असां कॾहिं तुंहिंजी माइंड रिंग कई आहे जेकॾहिं अॼु खां पोइ रिंग तुंहिंजी आई न मौला तो ॼाणे बाबा जीअरे करे पेट में विझंदो मां मवाली तू फोन चुप थी करे उबती थी फोन उबती आहे हाँ अरे हिकिड़ो मिंट होल्ड कजांइ हाँ फोन उबती आ अरे मुंहिंजे जानू जी फोन आहे इनखे तकलीफ़ न ॾींदुमि या उबती हूंदी असां पाण सां उबता थियूं हेलो अरे पुट अरे अले तो जरा लूसी केतिरा ई आया केतिरा ई विया असांखे तूं छा कंदे अरे असां अरे चइनि ॻोठनि जो चङो मुड़ुसु इहा बदकिस्मती यार पंहिंजे ॻोठ वारा थुक बुझो करे चयो अथऊं असुल मञनि ई नथा अरे निभागा ॻाल्हाए न नाग सिंघियो थी छा ॻाल्हाए छो नथो भला इहो त ॿुधाए भला हिन सां शादी तूं कंदे या पिणे कंदो मवाली फोन ही बंद थी वई फोन बंद थी वई हाँ मोबाइल हाणे ॻाल्हि ॿुधो ॿुधाए हाणे हिन नंबर डिलीट करे छॾ ऐं हा मुंहिंजो नंबर सेव करे छॾ सम्झाई असां उहे आशिक़ूं जिते ईअं बीठासीं बीठा रहंदासीं सुतासीं त सुता पिया हूंदासीं भले तूफ़ान अचनि ज़िलज़िला अचनि पर चुरंदासीं न मौला थो ॼाणे असां तुंहिंजा उहे आशिक़ूं ख़बर थी तबाही आशिक़ तबाही ॾिठो थी इश्क तबाही अॼु खां पोइ वाइदो कर तुंहिंजो ऐं मुंहिंजो काइंडो पको वाइदो मवाली मां कोन कंदी आहियां हा बा तव्हां जहिड़ियूं चङनि भलनि जा घर रुलाए छॾिया पिनाए छॾिया उहे सामान छॾे चाहे तोखे अच्छा इहो मुंहिंजो अबे नाले जो घर आहे तूं परेशान न थी हाय हक अल्लाह अलही अल्लाह अलही अल्लाह अलही अल्लाह कूड़ ॻाल्हाईंदड़नि लाइ दुनिया में ख़राबी ऐं आख़िरत में अज़ाब आहे मिसकाल ज़र्रतन ख़ैरन यरा मिसकाल ज़र्रतन शर्रन यरा ज़रे बराबर नेकीअ जो उजूरो मिलंदो ऐं ज़रे बराबर बुराईअ जो बदिलो मिलंदो इहो अल्लाह जो वाइदो आहे ऐं अल्लाह जो वाइदो बरहक सच आहे सच बाबा साईं चवंदा जो त कूड़े ने ख़ुदा जी लानत पोइ बि बाबा माण्हू कूड़ ॻाल्हाईंदा था वतन अलाह जो कसम हिन करे फ़क़ीर हिन करे जो दुनिया जे दरिया में पाण पिसायल माण्हूअ खे कूड़ न आहे लॻंदो हुन जो एतिरो आदी थी वेंदो आहे जो हुनखे ख़बर ई न आहे पवंदी त अल्लाह हुन खां केतिरो नाराज़ आहे हराम खाई वरी पोइ चवंदो आहे मुंहिंजो दुआ ई क़बूल न थी थिए अल्लाह
तोबा बाबा तोबा अलाह छा थियो आहे माण्हुनि खे कूड़ मथां कूड़ कुटींदा था अथनि तॾहिं त असांजे मथां बदकिस्मती आहे असांजे मथां ॾमर किरकियो आहे असांजे मथां अहिड़नि माण्हुनि जा हथ पइजी विया आहिनि जंहिं जंहिं मुल्क जे अक्सरियत जंहिं मुल्क जे अक्सरियत रैयत कूड़ ॻाल्हाईंदड़ धोखेबाज़ ठग हरामखोर हराम खे हिलाल सां मिलाईंदड़ हिलाल खे हराम सां मिलाईंदड़ हुजे उन्हनि खे बादशाह बि ओढ़ाई मिलंदा आहिनि तारीख़ शाहिद आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां करबला में 72 मोमिन गॾा अक्सरियत यजीद सां गॾु हुई लालच खौफ ऐं हवस जे करे ऐं यजीद हर दौर में नालो मटाए ईंदो थो रहे ऐं अक्सरियत अॼु बि लालच हिर्स ऐं हवस जे करे उन जी सलामी आहे हा सवाइ उन्हनि जे जिन वटि उहा परख वारी अख आहे जेके सुञाणनि था त ही यजीद आहे हा अल्लाह बाबा हिते तक़रीबन माण्हू चवंदा आहिनि पर सभु चवंदा आहिनि त असां हुसैनी आहियूं ऐं तोबा बाबा कम वरी यज़ीदीअ ई था कनि हलो हर को ॼाणे थो सभु कंहिंखे ख़बर आहे त दुनिया फानी आहे पर पोइ बि कन लाटार आहे आदत खे न मटाइण वारी कन लाटार लतीफ़ साईं चयो अॻी आदत मट त अॻा सॻो थिए जेसी ताईं उहे पंहिंजूं पुराणियूं आदतूं न मटींदा मौला जे हुक्मनि जी पैरवी न कंदा तेसी ताईं बीमार ई रहंदा ऐं ये बीमार रहंदे रहंदे हिकु ॾींहुं दुनिया मां हलिया वेंदा मवाली बाबा बाबा तूं बि पंहिंजी आदत मट छो त नशो माण्हूअ खे तबाह थो करे इज़त गैरत हया दौलत सभ जो दुश्मन आहे इहो नशो हा बाबा साईं तूं सचो ई सच पुछी त असांजी कहिड़ी ज़िंदगी आहे जाॾे अलाह जे नाले ते सच में बुख बि लॻंदी आहे न हिक खे पेरे पवंदा आहिनि त बुझा ॾींदा आहिनि हाणे माफ़ कर ख़ुदा तो ॼाणे को लानती सड़ींदो को गारियूं ॾींदो असां पाण हिन ज़िंदगीअ में तंग थी विया आहियूं पर छा कयां असां वटि को कानून ई कोन्हे बा लानती त उहे आहिनि जेके इन कारोबार में मुलविस आहिनि जेके असांजे बच्चनि खे इन कारोबार ते हेराइनि था जेके मासूम जे रगुनि में इहो नशे जो ज़हर था विझनि उन्हनि जा पंहिंजा बच्चा बि हीअं ई वेंदा मवाली मटाए इहा अदा आदत मटाए बाबा साईं बस इंशाल्लाह कोशिश जड़ी क्यों था चौधारे मूंखे सुहिणो ज़ेबरो बि दिल आहे छो त बाबा मूंखे बि हिकिड़ी भंडारी मिली आहे दुनिया फानी आहे मुसाफ़िर खानो आहे हर कंहिंखे हलणो आहे हर कंहिंखे जोगिन जो गुज़राम यार जोगिन जो गुज़राम यार हा हिते बि ओ हिते हा हा हलिया हिते न तू हिते बि हा तू हिते हा तू हिते न तू हिते बाबा तू हिते हा तू हिते भला के चकतुम तकतुम चिका के चकतुम तकतुम हर कम आसान कदम आजा कम कारियो तोखे ना आया तू हिते बि चवां तू हिते बि हा तू हिते बि बस भला के चकतुम तकतुम चिका के चकतुम तकतुम कारियो आजा कम आजा come in.
कम है आ जाओ। अरे ने लानती बोले छातो यको मुखे कुछ नजर न तो जे गुस्ताख मवाली अबा अबा तो मुखे गार ॾियण जी जुरत कीअं कई? वाह तोखे ख़बर न आहे मां हिन हिकु वॾी मंज़िल ते पहुची वियो आहियां। अरे बाबा मुखे खबर है तू तले थोरो उथार खबर है मुखे तू एक ही मंजिल ते बीठो आ पुटा थोरो हेठ लो किरी न पे न भजी पवई। गुस्ताखी न जेकॾहिं मां चाहियां न त जो हिमल तोखे भस्म करे सघां थो, तोखे हवा में उॾारे सघां थो। अरे हल बाबा खुदा जो नालो दी नछा दो टाए। अरे हेलो यजीदी दौरा इन दौर में कदी बुधो थी हाणे त को मुर्शिदो आहे आहे को इन दौर में बाबा हाणे जो हाणे मां पंहिंजी करामत सां पंहिंजे दोस्त तालिब खे घुरायां थो, उन खां पोइ तुंहिंजे लाइ बहितर इहो आहे त तूं मुंहिंजो मुरीद थी। बाबा मां तोखे अॾे छॾींदुसि। अरे हल बाबा तो जड़ा सा मुर्शिद खीसे में घड़ी घुमाईंदा अल्लाह करो नंबर थी अरे दी पिछनी हाणे सारी सिंध के बंगाली तबाह कंदा साईं। हेलो खुदाई का मार ॾिठई हेरडिस मुंहिंजनि मोकिलनि जी करामत। बुलाक छकतुम टकतुम शिकाक छकतुम टकतुम आजा कम इन। ओ हलो छा थियो आख़िर त आहे? अब्बा तालिब। कुत्ते चक विधो दसी जो छा थियो दस छा थियो थी? तूं मूंखे ताना ॾींदे हुए न त वती तो सॼो ॾींहुं रोड कशींदो, उन करे हाणे मूंखे बंगाली बाबा ॿ मोकिल यानी जिन ॾेई छॾिया आहिनि जेके मुंहिंजे कब्ज़े में आहिनि, जेको मुंहिंजो हर कमु आसानीअ सां करे था छॾनि। माना तूं हाणे मूंखे ताना ॾींदो हुए, उन करे मां पंहिंजो ट्रैक मटाए छॾियो आहे। हाणे जिन कढंदे तूं वरी नओं ख़ालिद भुट्टो थी असां लाइ? यार इलाही कहिड़ा रोज़ तुंहिंजा ड्रामा आहिनि, मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। न जज़्बाती न ही मुंहिंजो दोस्त आहे, ही इज माय फ्रेंड। न बाबा न जज़्बाती न जज़्बाती न, अरे ही दोस्त आहे, मुंहिंजो दोस्त आहे। हा ही इज माय फ्रेंड। केरु आहिनि? छा था कनि? अरे बाबा तुंहिंजो ॻाल्हाइण नथो वणे मुंहिंजे जिननि खे, ॻाटो बाबा भञनी। यार अलाए तूं चरियो आहे अलाए मूंखे चरियो कंदे। यार छॾ हिननि ड्रामनि खे, मूंखे इहो ॿुधाए त नौकिरी मिलियई अरोड़ जो मस्त पढ़े में। उन खां पोइ ही ॾिस बुलाक छकतुम टकतुम शिकाक छकतुम टकतुम। माना नाविल पढ़ी चरियो थी वई? अरे यार तूं अरोड़ जे मस्त में आहे छा? इहो ई बाबा त जेकॾहिं तव्हांखे सिंध में रहणो आहे या त नामी गिरामी धाड़ेल थी रहो या त मूं वांगुरु पाखंडी बाबा, मुंहिंजो मतिलबु आहे त पौतल बाबा थी रहो। अब्बा ए बंगाली पाणीअ ते मसलो रखी नमाज़ पढ़ंदो थी। अरे लानती कूड़ा को मुड़े न दो मवाली गुस्ताखी न कर। ॾिस असांजी सिंध में अध खां घणियूं औरतूं वहमी आहिनि। मां सोचियो आहे त हिते पाण मेखानो खोलींदासीं। मवाली अॻ में ई मौजूदु आहे, ॾाढो दुआ सॻा फीड़ा असुल मां त चवां थो बाग़ जी मिटी में चटे विझूं भाई। कीअं लॻी आहे ठियो? माना हिते अॻ में ठग घटि आहिनि जो तूं नओं थी ते? अरे बाबा इहा ठगी न आहे, इट्स ऑल अबाउट बिजनेस। बुलाक छकतुम टकतुम शिकाक छकतुम टकतुम। यार हाणे छॾ इहे ड्रामा, हल तरीक़ा ते चङी चांहि पियूं होटल ते। तू इनजी ॿोलीअ खे नथो सम्झे। नयो डायलॉग रहियल आया। जो माहिर हे तो चवई इन जो तर्जुमो इहो थी त मूंखे लितर लाए तो कुटी इहो लो चवई। मां चवां थो मवाली मुंहिंजा जिन ॻाटो भञी छॾी अथई। अरे लो जिन ॻाटो सां वधी करे जिन ॿिया ॿुधाया बंदा हेॾे बाबा मूंखे
निंड करण जो वञो बाबा हल यार काथे चांहि पियूं चङी हल मूंखे सलाह त ॾे हे धंधो भलो या उहो लीडरनि वारो पोयां भलो हुयो हक़ीक़त पुछे न हा तुंहिंजो मुंहुं बि अहिड़ो आहे तूं चमचो ई भलो आहे हलिया हलिया त मां तोखे चांहि थो पियारियां सुपर केमिकल वारी सुठे केमिकल वारी मतिलबु हिते जो हिते पार्टी मटाएगी छा कयूं बाबा पलऊं बुख ॾिसी लो त मवाल जो कहिड़ो जो अहिड़े चमचनि त मुल्क जी ॿेड़ी ॿोड़ी अरे कई गोड़ थी ख़ुदाया बंदा अहिड़ा मार पंहिंजो त मवालनि जो बि सुकून वञाए छॾियो अथऊं न डमर विया छिते कुते आ खाधल हाणे वञी ॿिए हंधि वञी आरामड़ो कयूं बाक़ी हिते त को तव्हांखे सुम्हण बि न ॾींदा आई एम वेरी वेरी सॉरी मूंखे ख़बर आहे तूं मूंखां नाराज़ थी नथी सघीं जेकर तूं मूंखां नाराज़ हुजी आहे न त मुंहिंजी फ़ोन ते न अची आहे बसि हाणे ठहियो ठहियो तुंहिंजी फ़ोन ते मां तोसां इन करे मिलण आयसि त अॼु तूं मूंसां हिकु ई कान करे छा तूं मूंसां शादी कंदे हा छो न पर बाबा मञे कोन थो नथो मञे त अॻियां मूंसां न मिलजांइ ऐं तुंहिंजो भलो बि इन में ई आहे त पंहिंजे वालदेन जी फर्मा बरदारी करे उन्हनि जो हुकुम मञ तूं ख़ुशि नसीब आहीं जो तुंहिंजो पीउ ज़िंदा आहे जिन बदनसीबिन छोकिरियुनि जा वालदेन न आहिनि हूंदा न उहे मूं वांगुरु परावनि छोकिरनि सां दोस्ती रखंदियूं आहिनि पोइ खटे क़िस्मत कंहिंजे भाग में को सुठो रिश्तो थी तो वञे त ठीकु आहे न त सॼी ज़िंदगी आज़ाब बणिजी वेंदी आहे के त वीचारियूं पंहिंजे घर जी चुल्ह ॿारण जे लाइ पंहिंजे शरीर खे कुर्बान करे छॾींदियूं आहिनि कॾहिं उन सरमाएदार जेकी गुनाह जो बिज छटींदा आहिनि कंहिं बेवस औरत का मजबूरी ना है पुछी उन्हनि खे त सिर्फ़ औरत जो जिस्म खपे पंहिंजी हवस पूरी करण जे लाइ मूं जहिड़नि हज़ारनि छोकिरनि खे ब्लैकमेल कयो वेंदो आहे सवाइ मतिलब जे कॾहिं बि कंहिं मजबूर औरत खे मां भेण थी नाहे सॾियो वियो उन औरत खे कपिड़नि हूंदे बि अखियुनि सां एक्सरे कढी ॾिसण जी कोशिशि कई वई आहे कॾहिं बि कंहिं रोंदड़ रूह जी तव्हां नाहे ॿुधी हज़ार रुपया अयाशिन में लुटाईंदा पर ख़ुदा जे नाले 10 रुपया बि कोन ॾींदा रोज़ी छा थियो आहे तोखे शींहं जहिड़ी दिलि रख जबल जीअं सीनो रख एहसास कमतरी जो शिकार थींदी न त हे दुनिया रजीण न ॾींदई मां उघाड़ो सच चवां थी ऐं हिन समाज जो उघाड़ो किरदार आहियां उन करे उन्हनि खे कन ऐं अखियूं खोले मूंखे ॾिसणो ॿुधणो पवंदो हिन मुल्क ते हज़ारे बाज़ारे हुस्न जी औरतुनि खे उन करे जेल में बंदि करे सज़ा ॾिनी वेंदी आहे त उन्हनि खे मुड़ुस कोन्हनि के ऐं हू गैर मर्दनि सां तालुकात रखनि थियूं पर अफ़सोस आहे त उन्हनि मर्दनि खे सज़ा छो न ॾिनी वञे थी जेकी औरतुनि सां तालुकात रखनि था छा उन्हनि खे ज़ालूं कोन्हनि के तुंहिंजूं सभु ॻाल्हियूं सही आहिनि पर हू वॾनि माण्हुनि जी औलाद आहिनि कानून गरीब बेवा जे लाइ आहे अमीर लाइ छो न आहे तूं सही आहीं हाणे हल होटल ते मूंसां मानी खा तोखे ख़बर आहे त मां होटल ते तोसां मानी खाइण छो हलंदी हुयसि फ़क़ति पंहिंजी अमड़ जे करे मां जे करे हा उतां मां पंहिंजी अम्मा जे लाइ बस में मानी खणी ईंदी हुयसि छा तूं सेठ करी में दी नाई न मां तोसां कूड़ ॻाल्हायो मूं जहिड़ियूं ग़रीब छोकिरियूं कूड़ जो खटियो खाईंदियूं आहिनि पंहिंजे ख्वाबनि खे पूरो करण जे लाइ वॾा वॾा कूड़ ठाहिणा पवंदा आहिनि छो त दुनिया जो निज़ाम लालच जी दुबण में फाथल आहे तो बि त मूंसां प्यार लालच में कयो हुयो न मुंहिंजी तो में का बि लालच कोन हुई उहा औरत ई कहिड़ी जेका मर्द जी नज़रनि खे न सम्झी सघे जंहिं वक़्तु तूं मां होटल ते हली वेंदा हुआसीं उन वक़्तु तुंहिंजूं नज़रियूं
मुझे जिस्म जो तवाफ कंदी हुयूं हाणे वरी चए तो मुझी तो में लालच न हुई तूं दुरुस्त चई पर हाणे मां तोसां शादी करण चाहियां थो बस हाणे इहे ॻाल्हियूं खोखली थी चुकियूं आहिनि तूं पंहिंजो रस्तो वठ मूंसां मिलण जी कोशिश न कजांइ असां ॿिन्ही जी इन में ई बहितर आहे तुंहिंजे इश्क में मां बदनाम थियो सभिनी जी नज़र में सरेआम थियो लॻे तो खणाईंदी हुअसि ओ इश्क में वो दिल पर लॻे तो खणाईंदी हुअसि ओ इश्क में वो दिल पर मासी कोड़ीअ जी धी ही वरी को ॿियो फासायो थी जा न मवाली हे उहो ई आहे जंहिंसां तो फोन ते ॻाल्हायो हुयो उहो हा अञा बीठी आहे मां अञा त लितर लाइ वठेसि ॾिस मवाली पंहिंजो लुॾण ॿुॾण बंदि कर ॻाल्हायो होश सां अरे छा होश सां ॻाल्हायां पढ़ाई नियाणियुनि खे बदनाम था कयो कुझु शर्म हया न आहे हिन पाण मूंसां रॉन्ग नंबर ते ॻाल्हायो हुयो हा हा इहे चयो त शैतान जी मुंडड़ी तूं ई न आशिकनि जे सीने ते शुरनि जा वार करे उन्हनि खे बदनाम कंदव पोइ वरी ॾो सॼो ॾींहुं आशिकनि जे मथां कुझु थिए ई नथो असांखे ॾिसो असांजे थोरी नज़रड़ी फेराए तूं सही तो चई मवाली हिन खां पुछेसि त कौन नंबर आशिक आहियां अरे तो के चेमन हेरे थी तू नंबर न हूंदो हाणे पहिरियों ऐं आख़िरी आशिक़ जो माया मासी कोड़ीअ जी धी ॿुधाए हिनखे तूं मां नंढड़ा हुआसीं कबूतर पिया पकड़ियो अंदरि खुॾ में वियासीं उते खुॾ में फासी पियासीं केॾो मासी कोड़ीअ मूंखे पादरनि सां कुटियो ॿुधाए हाणे मुंहिंजा बुछड़ा हाल थी विया आहिनि अहिड़ी दुश्मनी जो सुञाणप कोई इनकार थी करे रोज़ी मूंखे माफ़ कजांइ न सचाई तो वटि हुई न सचाई मूं वटि हुई छो जो असांजी तुंहिंसां इहो रिश्तो ई न हो तंहिंजे करे असांजी अलाह आई अरे बाबा हाणे उल्लू कुल्लू थी हल घड़ी टिड़पिड़ न कर अरे रगड़ो वाइनो मो चाकू तुर अरे हाणे असां आशिक वेठा आहियूं हिनखे पाण ई पिनी सिनी खाराईंदासीं हलो हाणे हलो हा पी जांइ ड्रो किरे न उथी बि कोन सघंदे अरे हल हली बस सुहिणे नवे सां पुॼी सघूं न लख लाइन जे गोॾनि ते ऐं इहो ॿुध मुंहिंजो वाइदो आहे तोसां तोखे हर हाल में कमाए खाराईंदुमि तूं हुकुम कर मवाली तो वटि पंहिंजे खाइण लाइ कुझु न आहे त तूं मुंहिंजी ख्वाहिश मुंहिंजा लटा कपिड़ा चपल काथां आणींदे भला बाज़ार मां चोरी करे ईंदे छा हा बा चवे त सच थी तव्हां जहिड़े माइर त मुल्क जी ॿेड़ी ॿोड़ी आहे हीअं जो होटल ते संभारा ते वेहो मानी खां त 8-9 हज़ार वरी जो हीअं रेशम गली हल क्रीमी पाउडर सनो तुलो सामान कम कुलू वरी चवंदी मूंखे मोबाइल कोन्हे का मां त अधीअ जी मोबाइल ते ॻाल्हाईंदी आहियां हला मुकारो करे उहा बि ॾिनी पोइ वरी जो नंबर हण 1-2 बजे त वेटिंग ते सुबुह जो पुछ आवाज़ मासी बि ॻाल्हाए बुआ बि ॻाल्हाए वॾे त हाल वाल 2 बजे मासीअ खे ॿियो कमु कोन्हे छा जो तूं न सां थी ॻाल्हाए मवाली तोखे त फोन आहे कोन तॾहिं तो मूंसां अहिड़ा सुवाल करी तूं मुंहिंजूं इहे ख्वाहिशूं पूरियूं कोन कंदे मां तोसां शादी कोन कंदसि शरी आहे दिमाग़ जो कमु जाए ते अथई न तई करे शादी हाणे उहे आशिक़ चिचड़ो आहे चिचड़ो हिकु चकर हाणे हथ विधो माए
मोरा तो जाने भले तूफान अचनि असांजे ते बीठासीं बीठा हूंदासीं सुता हूंदासीं कंहिंखे ताक़त नाहे जो असांखे उतारे सघे हाणे अचु त तुंहिंजो मां बिलो कयां मासी कोड़ीअ खे चई पंहिंजे इश्क जो कांटो बकोदा कयूं अचो तुंहिंजे इश्क में मां बदनाम थियो आहियां सभिनी जी नज़र में सरेआम थियो आहियां लॻे थो खणाईंदी सिर ओ इश्क में वो तुलबे हलिया 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 थोड़ी टेक भी ॾींदी हलो हलो हल 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 भाउ सॼो निज़ाम धर्म भरम लॻो पियो आहे हर जाइ ते ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं अख़बार पढ़ो त अख़बार पढ़ण ते दिलि नथी चवे ॿियों टियों नंबर दवाऊं इस्पतालूं सॼियूं मरीज़नि सां भरियल कोर्टूं मुजरिमनि सां भरियल वापारियुनि जी हिकटी महांगाई जो तूफ़ान आख़िर हिन मुल्क जे आम माण्हूअ सां छा थींदो हिन मुल्क जे माण्हुनि जो तूं एतिरो न सोच बाबा तुंहिंजे सोचण सां कुझु बि कोन थींदो छो त जेके मुल्क जा वाघ धणी आहिनि उहे ई मुल्क जा ख़ैर ख़्वाह न आहिनि त पोइ बाक़ी उनजे कारिंदनि मां कहिड़ी उमेद थी करे सघिजे जिते कानून जे हथ हेठां ॾोहारी पलजनि जिते कॾहिं इस्लाम जे नाले ते कॾहिं जमहूरियत जे नाले ते कॾहिं रियासत मदीना जे नाले ते कॾहिं मुल्की सलामतीअ जे नाले ते माण्हुनि खे बेवकूफ़ बणायो वञे उते चङाईअ जी कहिड़ी उमेद थी करे सघिजे छा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चोरीअ जे इल्ज़ाम हेठां आयल हिकु औरत जी सिफारिश वक़्तु इहो न चयो त जेकॾहिं इहो कमु मुंहिंजी न्याणी करे हा त मां उन जो बि हथु कटियां त पोइ हिते इहा बेख्याई छो हिन इस्लाम जे नाले ते आज़ाद थियल मुल्क में इहा बेख्याई छो ग़रीब लाइ अलॻि कानून ऐं अमीर लाइ अलॻि कानून छो हिन जे करे त असां पैसे जा ग़ुलाम थी विया आहियूं पैसे जे हिर्स ऐं लालच असां मां माणपो ख़तम करे छॾियो आहे अॼुकल्ह जे माण्हूअ में माणपो ई नाहे रहियो ऐं इहा हवस ख़तम थियण जी नाहे उझाम जण जी नाहे अल्लाह साईं पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे त उहे पंहिंजे पेटनि में बाहि भरे रहिया आहिनि ऐं दुनिया त धोखे खां सवाइ कुझु बि न आहे कुझु बि न इहो ई त अफ़सोस आहे न बाबा जॾहिं ज़िलज़िलो ईंदो आहे त माण्हू उन वक़्तु कीअं घरनि खां ॿाहिरि निकिरी भॼंदा आहिनि कंहिंखे यादि कंदा आहिनि ऐं उन वक़्तु केरु आहे जेको हिन धरतीअ खे बीहारींदो आहे असां जॾहिं मुसीबत में हूंदा आहियूं त पंहिंजे रब खे यादि कंदा आहियूं ऐं जॾहिं असांजो अयाशीअ जो मूड थो थिए त उन ई मददगार सॾ में सॾु ॾींदड़ रब खे विसारे था छॾियूं ही माण्हू आख़िर आहे छा बाबा वेसलो उॿारो अणजान पंहिंजी असलियत खां अणजान ना शुक्रो ही इंसान ना शुक्रो आहे छा हदीस पाक में न आयो आहे त जिन पंहिंजे नफ़्स खे सुञातो उन्हनि ई रब खे सुञातो
अञा वक्त वयो ना है, अञा तोबा जा दरवाजा बंद ना आहिनि थिया। डिॼो उन ॾींहं खां जॾहिं जॾहिं अखियूं फाटी पवंदियूं, सिज वेढ़ियो वेंदो, तारा मेरा थींदा, जबल हलाया वेंदा ऐं दरिया खे पाह जे मारियो वेंदो ऐं दोज़ख भड़कायो वेंदो। उन वक्त इंसान खे भॼण जे लाइ का बाह न मिलंदी, लिकण जे लाइ का जॻह न मिलंदी। ऐं अल्लाह खां केर लिकी सघंदो? केर? ए मुंहिंजे रब साईं जे, ए मुंहिंजे मालिक साईं जा ख़ल्क़ियल मिट्टीअ जा मुजस्मो, पंहिंजे रब खे सुञाणो। ही दुनिया रेशमी जार आ, नफ़ासो इन रेशमी जार में रब जे वेझा थियो, छो त हू राहिमीन आ, राहिमीन। अञा तोबा जा दरवाजा बंद नाहिनि थिया, नाहिनि थिया दरवाजा बंद। दुनिया मुसाफ़िर खानो आ, हलिया वेंदो हितां। हुन जे करे मोमिन थियो, मोमिन थियो। मोमिन थींदव, सच्चे हक़ जो पासो वठंदव त हिते भी कामयाब हूंदव त हुते भी कामयाब। दुनिया मुसाफिर खानो जो गुजराऊं यार, दुनिया मुसाफिर खानो यार, ये दुनिया मुसाफिर खानो यार, जोगिन जो गुजरानो यार।